महबूब दर साहब जी तहरीर के शामिल कंदासीं जेका तमामु गमगीन तहरीर है। उन मोहम्मद खान रिंद के उन तहरीर में शामिल किया है। तमाम दोस्तन के नाम कयूं था। प्यार जो आगाज़ तू है आशिकी तोते ख़त्म। प्यार जो आगाज़ तू है आशिकी तोते ख़त्म। तू ही दिल में थो रही बस दिल लगी तोते ख़त्म। मूं कंहिं किताब में पढ़ियो हो तो 3 चीज़ों ज़िंदगी जो इंसान मरण घड़ीअ ताईं नाहे विसारे सघंदो। हिकु नंढपण, ॿियो पहिरियों प्यार ऐं टियों अबाणो ॻोठ। मूं लिखण जी शुरूआत 4थे क्लास पढ़ण दौरान कई। शायदि कची फिकी शायरी उन खां अॻु करणु शुरू कयमि। नंढपण जे किताब जा वर्क उथलायां थो त उन वक़्तु विंदर लाइ रेडियो बहिराणियुनि में आम तफ़री ऐं मालूमात जो अहम मोर्चो हूंदो हो, जंहिंमें ख़त लिखंदे लिखंदे मूं बि नंढपण गुज़ारे छॾियो। हा, पहिरियों प्यार ऐं संदुम अबाणो ॻोठ पीरार जा पट मूं लाइ अॼु बि मुक़दस जाइ जो दर्जो रखनि था। वराए जल्द वापसि ॾे उहे मुर्कूं उहे माणा। ओहे नंढपण संदा नखरा ख़ुशियूं खिल भोग ॿाराणा। सो ॻाल्हि पे कयमि नंढपण जी। उन वहीअ में नओं इश्क लॻो हुई। उन वहीअ में नओं इश्क लॻो हुजे। शाइरीअ सां बि इश्क जागी पियो हो। स्कूल बैदि शाम जो पंहिंजो चौपायो माल चारींदे रुगो लिख लिखा में लॻल रहंदो हुअसि। ऐं पोइ नंढपण उॾरी वियो वारीअ जियां, तूफ़ान में टुटंदड़ कची टारीअ जियां। ॿियो त सभु कुझु बदिलजी वियो, पर लिखण वारे लहू साॻी जो साॻी रही। अॼु जॾहिं वॾे वक़्त जी विछोटीअ बैदि हिकु कदावर कलाकार जी ज़िंदगी ऐं संदसि सुरीली सदा जी सुराण ते हिकु तहरीर लिखणु थो चाहियां, जंहिंमें संदसि ज़िंदगीअ जो सारो खाको तस्वीर जी शिकिल में संगत साम्हूं आणण लाइ उन महबूब कलाकार मोहम्मद खान रिंद खे फ़ोन करे संदसि ज़िंदगी जे सफ़र वारनि यादगिरियुनि खे पाण ॾांहुं मोकिलण लाइ फ़ोन ते अर्ज़ु कयमि। संदसि जीवन कथा मिंटनि में मूं ताईं पहुची वई। पढ़ण खां पोइ हैरान थी वियसि त हिन कलाकार जी झूंकार मुंहिंजे जीअ खे झोरे थी। उन जी कला में एॾो दर्द उन करे बि आहे जो संदसि दर्द कहाणी ऐं जीवन सफ़र मूं जहिड़ो साॻियो ई रहियो आहे। यादगिरियूं संभाल कम ईंदई, कंहिं विछोड़े जी महल कम ईंदई। आरड़ रुत वारे अगस्त महीने जी 8 तारीख़ साल 1988 ईस्वीअ ते ग़रीब पोरियत मोहम्मद शरीफ़ रिंद जे ग़रीबाणे घर में जनम वठंदड़ ही सिंध जो नौजवान मोहम्मद खान रिंद जेको 5 भाउरनि में पहिरियों नंबर आहे। संदसि ॻोठ निहाल खान रिंद चंबड़ शहर लॻ संजर चांग में वणनि जे हिकु सुहिणी वस्तीअ जो विशाल ॾेख ॾिए थो। खेसि नंढपण खां लॻल राग जी इश्क मैट्रिक ताईं मस पढ़णु ॾिनो। पोइ उस्ताद जग मशहूर गायक उस्ताद मंज़ूर अली खान जे शागिर्द राग जे पारखू उस्ताद नूर मोहम्मद लिगारी खां राग जूं रमज़ूं मात्राऊं मेंढूं मुर्कूं आलाप सिखणु शुरू कयाई। तकिड़ो ई मातली शहर मां महबूब घरवारीअ सां लाऊं लधाई, जंहिंमां खेसि 3 गुलाबनि जे गुलनि जहिड़ा बचड़ा ज़हरा रिंद, ज़ारा रिंद ऐं आबिद अली रिंद अल्लाह पाक खेसि अता कया, जिन खे ही पंहिंजे ख़ानदान वांगुरु माउ वारो प्यारु ॾेई पाले पियो। छो त बिल्कुलु मूं वांगुरु संदसि इहा महबूब घरवारी संदसि मासूम बचड़नि जी मिठड़ी माउ फिफड़नि जी बीमारी सबबि साल 2016 ईस्वीअ में खेसि ज़िंदगीअ जे अरिड़हांगे सफ़र में अकेलो करे हमेशह लाइ विछड़ी वई। असांजो आहे अचणु मुश्किल मुंदूं ॼाणनि ऐं तूं ॼाणी। मज़ा पियो माण जा हर पल मुंदूं ॼाणनि ऐं तूं ॼाणी। घरवारी जी बीमारी सबबि खेसि गैरहाज़ुरीअ जो सबबु ॼाण आहे। टाउन कमेटी जी नंढड़ी नौकरीअ तां खेसि निकाली ॾिनी वई। पोइ बि ही मर्दे मुजाहिद माण्हू ज़िंदगी जा सभु ॾुख सीने में लिकाए मर्दानगीअ सां जग में मुर्कूं विखेरे जी रहियो आहे ऐं गॾोगॾु पंहिंजे फ़न खे बि बचड़नि जीअं प्यारु ॾेई अॻिते वधाए रहियो आहे। संदसि महिनतनि करे खेसि रेडियो पाकिस्तान हैदराबाद खां वेंदे निजी टीवी चैनलनि ते ॻाइण जा खोड़ मौक़ा मुयसर बि थिया आहिनि। राग जी तारीख़ ते नज़र विझंदे
पतो पवे थो त साढा 2200 साल अॻु क़िबले मसीह धारे सिंध जे तॾो के रवासनि हिकु आलीशान शहर अॼियो हो जंहिंखे मोहन जो दड़ो सॼियो वञे थो। उन जी खोटाईअ मां ॿियनि शयुनि सां गॾु कुझु राग जे रकासाउण वारा मुजस्मा बि मिलिया आहिनि, जिन मां ज़ाहिर थिए थो त सिंध में जीअं हुनुर ऐं फ़न तरक़ी कई तीअं राग जो फ़न बि 4000 साल अॻु उरूज ते हो। क़दीम दौर खां सिंधू नदीअ सिंध खे सिराब करे वरी ख़ुशहाली आंदी आहे। उन करे क़दीम दौर खां अॼु ताईं सिंध में राग रक़्स जूं महफ़िलूं रोज़ रचंदियूं रहियूं आहिनि। राग ऐं रक़्स जी इहा रिवायत क़िबल तारीख़ी दौर खां शुरू थी सा मुसलसल हलंदी आई। पोइ वरी भंभोर जी खोटाईअ मां बि राग रक़्स जा ठिकर वारा थांव बि मिलिया आहिनि। उहे ठिकर जा राग रक़्स वारा थांव ग़ालिबन साकनि वारे क़दीमी दौर 2-3 सदी खां पोइ जा आहिनि। मथीं रवायत मां इहो साबित थियो त सिंध में फ़न मौसीक़ी रक़्सनि जी रवायत सिंधू वादीअ में इंसान ज़ात जी अवाइली ज़राती पेशे सां शुरू थी ऐं 4000 साल खनि मोहन जे दड़े वारे शहर में उरूज ते पहुती ऐं इहो सिलसिलो अञा ताईं जारी ऐं सारी आहे। जिनी सुख नाहे को चारण से चइजनि, रुञनि राह पुछनि कुल्हनि मथे कीनरा। सो ॻाल्हि पे हली सुरीले रागी मोहम्मद ख़ान रिंद जे जीवन कथा जी त मोहम्मद ख़ान रिंद उस्ताद नूर मोहम्मद लिगारीअ खां पोइ लाड़ जे लाडले रागी उस्ताद अलहरन जुणेजे खां शागिर्दीअ जो सॻो बाह में ॿधाए बाक़ाइदा राग जा गुर ऐं सुर सिखी सॼी सिंध जे नौजवान दिलनि खे पंहिंजो जादूअ में क़ाबू कयो आहे। तोड़े जो संदसि ज़ाती ज़िंदगी त अनेक दर्दनि जो हिकु जुदा दास्तान आहे, पर उन हूंदे बि सखी ओताकी सबाजड़ो संगत जो सचार माण्हू सदाईं मुर्कुनि जूं महफ़िलूं मचाए ॾेह वासियुनि खे सुरनि जी सुराण ॾींदो रहियो आहे। संदसि आजो विजो जा 17 नंबर मार्केट में आया आहिनि। सिंध जे तक़रीबन कदावर शाइरनि जी शाइरी ॻाइण खां वठी मूं जहिड़े पितकिड़े ॾात धणीअ ताईं मिड़नी शाइरनि जी शाइरीअ खे आलाप अर्पिया अथसि। हिन जी शाइरीअ जी चूंड बि बहितर हुजे थी। अक्सर गीतनि गज़लनि जो दुनू बि पाण ठाहे थो। संदसि आवाज़ में अहिड़ो त दर्द आहे जो ॿुधंदड़नि खे जग वठियो मुरीद बनाए थो। इहा संदसि महिनत बि आहे त मुहबत बि आहे। सिंध जे राग में नवां लाड़ा पैदा कंदड़ ही महबूब रागी मोहम्मद ख़ान रिंद पक अथमि त अॻिते हली वतन ऐं ॿोलीअ जो परॾेह में नालो निर्वार कंदो। धणी दर दुआ आहे त हीउ असांजो सुरीलो रागी सिंध जे सुराणनि में सदाईं राग जूं रिमझिम बूंदूं बरसाईंदो रहे। आमीन। मां संदमि बेत खेसि अक़ीदत मां अर्पियां थो त मां न कज मयार उठ न मारी आहियां, पुनुह कारण पब जे वोड़ी दियस वणकार, सोरहीं सिंगार मूं न वणनि महबूब रिय। हा मूं न वणनि महबूब रिय।